तफ़सीली ख़बर में भली कास अवां खे अपडेट कंदासीं। काज़ी अहमद हादसे बाबति नवाबशाह लिंक रोड ते मुसाफ़िर वेन ऐं पॉइंट बस में टक्कर थियो। वधीक हिकु ज़ख़्मी फ़ौत थियो आहे। अंग वधी 3 थी वियो आहे। पुलिस मौजिब फ़ौत थियलनि में औरत कुरतलैन दादन उमराणी ऐं सफ़दर जान शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तिबी इमदाद ॾिनी पई वञे। हादसे सबबि कुरतलैन थॾे ते ई फ़ौत थी। सफ़दर ऐं दादन ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम ॾिनो। ख़बर अवां खे ॾियूं पिया। पुलिस ॿुधायो आहे त कोहीड़े सबबि नवाबशाह खां काज़ी अहमद वेंदड़ वेन पॉइंट बस सां टकराइजी वई। शागिर्द बि ज़ख़्मी थिया। ख़बर अवां सां शेयर कई पिया। काज़ी अहमद मां नवाबशाह लिंक रोड ते मुसाफ़िर वेन ऐं पॉइंट बस में टक्कर थियो आहे। वधीक हिकु ज़ख़्मी फ़ौत थियो आहे। अंग वधी 3 थी वियो। पुलिस मौसूल फ़ौत थियलनि में औरत कुरतलैन दादन उमराणी ऐं सफ़दर जान शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। हादसे सबबि कुरतलैन थॾे ते ई फ़ौत थी वई। सफ़दर ऐं दादन ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम ॾिनो। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया। हादसो कोहीड़े सबबि पेश आयो आहे। पुलिस ॿुधाए त कोहीड़े सबबि नवाबशाह खां काज़ी अहमद वेंदड़ वेन पॉइंट बस सां टकराइजी वई आहे। शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे सबबि ज़ख़्मी थियलनि में वेन मुसाफ़िर ऐं शागिर्द जवाद कलोई ज़मीर साहब परदेसी ओड साजन मल्लाह मोहम्मद हारिस ऐं ॿिया शामिल आहिनि। अवां खे काज़ी अहमद हादसे बाबति हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। नवाबशाह लिंक रोड ते मुसाफ़िर वेन ऐं पॉइंट बस में टक्कर थियो आहे। वधीक हिकु ज़ख़्मी औरत फ़ौती अंग वधी 3 थी वियो आहे। पुलिस मौजिब फ़ौत थियलनि में औरत कुरतलैन दादन उमराणी ऐं सफ़दर जान शामिल आहिनि। अफ़सोसनाक वाक़े बाबति नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। काज़ी अहमद ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। हादसो कोहीड़े सबबि पेश आयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पुलिस मौजिब फ़ौत थियलनि में औरत कुरतलैन दादन उमराणी ऐं सफ़दर जान शामिल आहिनि। हादसे सबबि कुरतलैन थॾे ते ई फ़ौत थी। सफ़दर ऐं दादन ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम ॾिनो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार टावरी लाइन ते मौजूद आहे। ज़ुल्फ़कार वधीक अपडेट कजो। या बिल्कुल ही अॼु सुबुह सां जेको खौफ़नाक हादसो पेश आयो आहे। कोहीड़े सबबि काज़ी अहमद वेझो नवाबशाह लिंक रोड ते नवाबशाह खां काज़ी अहमद ईंदड़ वेन ऐं शहीद बेनज़ीर आबाद यूनिवर्सिटी नवाबशाह पॉइंट बस में टक्कर जे नतीजे में हिकु औरत समेत 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि में औरत कुरतलैन दादन उमराणी ऐं सफ़दर जान ॿुधाया पिया वञनि। जॾहिं त 20 खां वधीक वेन मुसाफ़िर शागिर्द ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में जवाद कलोई ज़मीर साहिब परदेसी ओड साजन मल्लाह मोहम्मद हारिस रियाज़ राशिद अब्दुल रशीद दादन सफ़दर ज़ख़्मी थी पिया, जिन खे काज़ी अहमद इस्पताल आंदो वियो। 5 खां वधीक ज़ख़्मियुनि खे नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो, जिथे ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे 2 ॼणा दादन उमराणी ऐं सफ़दर जान फ़ौत थी विया आहिनि। पुलिस मूजिबि हादसो कोहीड़े सबबि पेश आयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।